कुंभ रिपोर्ट शाहिद अली मंगी। सहाफ़ी ज़विया मल्हा की इज़्ज़त ख़तरे में। ठेकेदार वज़ीर पहियार जे पुट वसीम पहियार ऐं मुनीर पहियार ख़िलाफ़ ताहींदे प्रेस क्लब पहुची वई। बासर वसीम पहियार ऐं मुनीर पहियार जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जेके फेक आईडीज़ ठाहे इज़्ज़त खे नुक़सान रसाए रहिया आहिनि। वसीम पहियार ऐं मुनीर पहियार पारां मिलंदड़ धमकियुनि जा सबूत मौजूद आहिनि। SSP ख़ैरपुर ऐं ॿिया वस वारा नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़ण जो चिताव SSP ख़ैरपुर खां हिननि ॿिन्ही खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंखे हिननि ॿिन्ही मां जान जो बि ख़तरो आहे, मूंखे इज़्ज़त जो बि हिननि मां ख़तरो आहे। न त ॿी सूरत में पाण थाणे जे अॻियां पंहिंजे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा।